अस्सलाम वालेकुम। वेलकम टू सालिया पर इंसाइक्लोपीडिया। चाला खुश है तो भी सही है। अज पाण कॉम्प्लीमेंट कंदासीं, मतलब तो सिंधी में पुराओ पाण इनके चवंदा आहियूं। सफ़ा सोलो ही अॻे पाण इहे सम्झ सिखी आहे, इनडायरेक्टली पाण ही सिखी आया आहियूं, छो जो इन खां पहिरियों असां डिफरेंस सिखी चुका आहियूं। हुनजी बि वीडियो जेके अञा ताईं न आहे तव्हां ॾिठी त हू बि ॾिसी वठो। ऐं यूनियन बि असां करे छॾियो आहे, इंटरसेक्शन बि करे छॾियो आहे, ऐं ॿिया बि बेसिक में जा खोड़ ई चैप्टर आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे। हाणे कॉम्प्लीमेंट जी निशानी छा आहे त जंहिं बि सेट जो कॉम्प्लीमेंट लहणो हुजे हुनजे मथां ही ॾिसो था उबती सी वांगुरु हू पाण ॾींदा आहियूं, पैसा ट्रॉफी जंहिंखे पाण चवंदा आहियूं। ऐं या जंहिं सेट जो कॉम्प्लीमेंट लहणो हुजे हू सेट लिखी हुनजे मथां नंढी सी ॾींदा आहियूं, जीअं पाण ही लिखी आहे। ठीकु आहे। हिन लाइ कहिड़ी कहिड़ी शइ जी कहिड़ी शइ रिक्वायर्ड हूंदी आहे त यूनिवर्सल सेट त ज़रूरु हुजे, छो जो कॉम्प्लीमेंट कीअं थींदो जेकॾहिं यूनिवर्सल सेट न हूंदो। ऐं ॿियो सेट जंहिंजो कॉम्प्लीमेंट लहणो हुजे हू हुजे, मतिलबु ॿ सेट पाण खे रिक्वायर्ड हूंदा आहिनि। सभिनी खां पहिरियों यूनिवर्सल सेट खे पाण छा सां ज़ाहिर कंदा आहियूं? यू सां। ही हिकु वॾो सेट हूंदो आहे जंहिंमें ज़रूरत जे मुताबिक़ सॼा ई मेंबर हूंदा। ठीकु आहे। फर्ज़ कयो ही यूनिवर्सल सेट आहे, बराबरि आहे ए बी सी डी ई एफ जे। ठीकु आहे। ऐं ए बराबरि आहे, ज़रूरी न आहे तव्हां ए खणो, तव्हां को बि लेटर खणी सघो था, बाक़ी कैपिटल हुजे ए बी सी जो। ए में कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि? सी डी ई ही मेंबर आहिनि। हाणे लहणो छा आहे? लहणो पाण खे ए कॉम्प्लीमेंट पाण खे मालूम करणो, सफ़ा सवलो आहे। करण खां पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त ही पाण ऑलरेडी डिफरेंस में सिखी चुका। कुछ ना करनो। ए कॉम्प्लीमेंट छा जे बराबर हूंदो आहे? ए कॉम्प्लीमेंट बराबर हूंदो आहे यूनिवर्सल सेट डिफरेंस एज। थी वियो नी सोलो। हाणे छा आहे त डिफरेंस ॿी वरी हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे त डिफरेंस में पाण अॻिते पोइते शिफ्ट करे सघूं पिया, मतिलबु ए डिफरेंस बी या बी डिफरेंस ए मालूम करे सघूं पिया। बाक़ी कॉम्प्लीमेंट में सदाई यू सेट पहिरियों हूंदो आहे ऐं बाद में जंहिंजी कॉम्प्लीमेंट लहणो हुजे हू सेट हूंदो आहे। यूनिवर्सल सेट डिफरेंस ए। हाणे पहिरियों यूनिवर्सल सेट लिखणो आहे त हुनजा मेंबर लिखी वठो, ए बी सी डी ई ऐं एफ लिखी वरितो। हाणे इन खां पोइ डिफरेंस जी निशानी, ही डिफरेंस जी निशानी ए जा मेंबर लिखी वठो, सी डी ई लिखिजी वियो। ठीकु आहे। हाणे विच में डिफरेंस जी निशानी आहे, हिन जो मतिलबु आहे त पाण पहिरें सेट में जेका मेंबर हूंदा बाक़ी ॿिए सेट में जेका न हूंदा हू लिखंदासीं। त पहिरें में जो त हुजण मेंबर, बाक़ी ॿिए में न हुजण हू मेंबर लिखंदा। कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि अहिड़ा चेक करे वठूं। ए हिन में आहे बाक़ी हिन में न आहे, पहिरें में आहे ॿिए में न आहे त ही पाण लिखणा, ऐं बी हिन में आहे हिन में न आहे ही बि लिखणो, सी हिन में भी आहे हिन में भी आहे ही पाण न आहे लिखणो। ठीकु आहे। डी हिन में भी आहे हिन में भी आहे ही भी न आहे लिखणो, ई हिन में भी आहे हिन में भी आहे ही भी न आहे लिखणो, बाक़ी एफ हिन में आहे हिन में न आहे त पाण ही लिखणो। मतिलबु उहे मेंबर लिखणा जेका यूनिवर्सल सेट में त हुजनि बाक़ी ॿिए जेके सेट में न हुजनि। ठीकु आहे। इहो ई पंहिंजो कॉम्प्लीमेंट। सफ़ा सवलो आहे नी, कॉम्प्लीमेंट मालूम थी वियो। हाणे पाण हिकु ॿी मिसाल वठूं था। साॻियो यूनिवर्सल सेट पाण वटि रहे, बाक़ी पाण बी सेट जो कॉम्प्लीमेंट लऊं था। बी सेट छा जे बराबरि थींदो? ऐं बी जो पाण पहिरियों त बी जा मेंबर पाण खे ख़बर हुअणु खपनि त बी जा मेंबर कहिड़ा कहिड़ा आहिनि। बी जा मेंबर जेकॾहिं हुजनि ए बी ऐं सी त बी कॉम्प्लीमेंट छा थींदो पाण वटि? ही पाण खे मालूम करणो, ही पाण खे मालूम करणो। सफ़ा सवलो आहे, अॻे तव्हां सिखी चुका हो, ही मथे सिखियो आहे त बी कॉम्प्लीमेंट छा जे बराबरि आहे? यूनिवर्सल सेट डिफरेंस बी जे। हाणे यूनिवर्सल सेट पहिरियों लिखी वठो, ए बी सी
डी ई ऐं एफ। ठीक है, ऐं डिफरेंस जी निशानी साॻी अची वई हिते। बी सेट जा कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि, ए बी सी। हाणे कॉम्प्लीमेंट में छा हूंदो आहे त उहे मेंबर पाण लिखंदासीं जेका यूनिवर्सल सेट में त हुजणु, बाक़ी ॿिए सेट में न हुजणु। कहिड़ा कहिड़ा मेंबर आहिनि चेक करे वठो। ए हिन में बि आहे, हिन में बि आहे, न लिखंदासीं। बी हिन में बि आहे, हिन में बि आहे, न लिखंदासीं। सी हिन में बि आहे, हिन में बि आहे, न लिखंदासीं। बाक़ी डी हिन में आहे, हिन में न आहे त लिखंदासीं। ई हिन में आहे, हिन में न आहे त लिखंदासीं। एफ हिन में आहे, हिन में न आहे त ही बि लिखंदासीं। इहो ई पंहिंजो कॉम्प्लीमेंट आहे। डिफरेंस वांगुरु ई आहे नी, सिर्फ़ु फ़र्क़ु ई आहे त हर भेरे पाण यूनिवर्सल सेट मां जंहिंजो कॉम्प्लीमेंट लहणो हुजे हू डिफरेंस कंदा। ठीक है, कोई भी मसलो हुजे कमेंट में पूछी सको था। चैनल के सब्सक्राइब ना है कि चैनल के सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सके। खुदा हाफ़िज़।